नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्तु असीं तव्हांखे हाल खां ख़बर ॾींदा हलूं त जमियतुल उलमा इस्लाम जे सूबाई अॻुवाण राशिद महमूद सुमरे जी अॻुवाणी में हाल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क समेत सूबनि खे बि तबाह करे छॾियो। हुकूमत जो कमु मदरसनि खे बंदि करणु आहे। हुकूमत मदरसनि खे बंदि करण जी कोशिशि करे रही आहे। हुकूमत कादियनि खे खुली आज़ादी ॾिनी वई आहे। कराची में कादियानी नमाज़ जमायत सां अदा करे रहिया आहिनि। इन खे आज़ादी ॾिनी वई आहे। हुकूमत मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। ग़रीब ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। हुन जे बावजूदि अवाम खे लॉलीपॉप ॾिनो पियो वञे। अॻु में चयो वियो हो त पाकिस्तान जा केतिरा पैसा ॿाहिरि मुल्क में आहिनि, पर हाणे ईअं चई रहिया आहिनि त पाकिस्तान जा के पैसा ॿाहिरि कोन आहिनि। इन जे लाइ अवाम इन्हनि खे वोट ॾिना। अवाम हर हालत में इस्लामाबाद मिलियन मार्च में वॾे तादाद में शिरकत कंदो। इंशाअल्लाह फैसलाबाद पहुचण खां अॻु हुकूमत में वेठल हुक्मरान इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वेंदा। अवाम जी ताक़त जे अॻियां का बि ताक़त नथी बीह सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।